अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौजिया एजाज़। सभिनी ॾिसंदड़नि खे धरती टीवी न्यूज़ जे सथ पारां ईद जे 3 ॾिहाड़े जूं मुबारकियूं। वक़्तु थियो आहे हेडलाइन जो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो अफ़गानिस्तान में सैलाब दौरान फ़ौतगिन ते वारसनि सां ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म चयो आहे त सैलाब मुतासिरनि लाइ हंगामी इमदाद मोकिले रहिया आहियूं। वक़्त ते जोगा क़दम न खंया विया त वधीक नुक़सान थींदो। आलमी बिरादरी अफ़गानिस्तान जी मदद लाइ जोगा क़दम खणे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त इमरान ख़ान जे मुआहिदे तहत पेट्रोल 245 रुपया फ़ी लीटर हुअणु घुर्जे। साज़िशी टोले 4 साल अवाम खे लुटियो। ख़ान साहब जे कौल ऐं फ़ैल में तज़ाद आहे। अॼु अवाम खे अटो खंडु ऐं गिहु सस्तो मिली रहियो आहे। हुकूमत पेट्रोल जी फ़ी लीटर ते 30 रुपया नुक़सान बर्दाश्त करे रही आहे। कोशिश आहे त पेट्रोल जी क़ीमत बरक़रार रहे। हुकूमत खे मार्केट खां कर्ज़ वठणो थो पवे। हुकूमत हलाइण लाइ महीने जो ख़र्च 45 अरब रुपया आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान अॼु जे दौर जो ज़ालिम शख़्स आहे। मुल्क में ॾिफेड़ चाहे थो। असां अवामी ताक़त सां हर ताक़त जो मुक़ाबिलो कयो। मुल्की मईशत ट्विटर ते 4 लाइनूं लिखण सां न हलंदी आहे। इत्तेहादनि सां जेकी वाइदा कया आहिनि उहे पूरा कंदासीं। उमीद आहे त हीअ हुकूमत मुल्क खे तरक़ीअ तरफ़ वठी वेंदी। अमेरिकी परॾेही खाते जे तर्जुमान नेड प्राइस चयो आहे त पाकिस्तान सां गॾियल सहकार जारी रहंदो। मज़हबी ऐं तालीमी इदारनि में दहशतगर्दी जी मज़म्मत कयूं था। पाकिस्तान सां ॿितरफ़नि लाॻापनि जो क़दुरु कयूं था। दहशतगर्दी किथे बि हुजे नाक़ाबिले मज़म्मत आहे। सिंध सरकार दरियाई पाणी जी खोट सबब सिंध में ज़ेर ज़मीन पाणी पंपिंग तेज़ी सां वधण जी ॻणती जी ज़ाहिर करे छॾी। माहौलियात खाते पारां सिंध जे अवाम खे ज़ेर ज़मीन पाणी घटि इस्तेमाल करण जो मशवरो ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सिंध जे अवाम खे अपील आहे त ज़ेर ज़मीन पाणी ज़रूरत मुताबिक़ इस्तेमाल कनि। इमरान ख़ान जी गुज़िरियल 4 सालनि जे दौर में सिंध खे दरियाई पाणी घटि मिलियो। फसलनि जी पैदावार वारी लाॻत में बि 3 गुना वधीक इज़ाफ़ो थियो आहे। सेठा जा वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फ़ौतिन जो अंग 3 थी वियो। गुज़िरियल राति रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान उसामा लुंड ज़ख़्मनि जा सूर न सहंदे गंबट अस्पताल में दम धणीअ हवाले कयो। सिंधड़ी वेझो नामालूम नौजवान जो लाश हथ कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त आदाणा मोरीअ वटि पुलिस शाख मां नामालूम नौजवान जो लाश मिलियो आहे। लाश जी सुञाणप नाहे थी सघी। वाक़िए बाबति वधीक जांच जारी आहे। यूरोपी यूनियन जो अहम फ़ैसिलो। रूस खां 6 महीननि लाइ तेल जी ख़रीदारी बंदि। यूरोप जे ऐलान बाद कचे तेल जे आलमी मार्केट वधी वई। अघनि में हिक ई ॾींहं में $5 जी वाध। बरतानवी ब्रेंट कचो तेल ऐं महांगो थी वियो। फ़ी बैरल $110 खां वधी वियो। अमेरिकी WTI जो फ़ी बैरल अघु $107 ते पहुची वियो। रूस यूक्रेन में नेटो जे काफ़िलनि खे निशानो बणाइण जो ऐलान करे छॾियो। ओलह जी मीडिया दावा कई आहे त रूसी सदर 9 मई ते यूक्रेन ख़िलाफ़ जंग जो बाज़ाब्ता ऐलान करे सघे थो।
रूस उन ख़बर खे रद्द करे छॾियो। रूसी बचाव वारे वज़ीर जो चवणु आहे त यूक्रेन जे 6 रेलवे स्टेशन समेत 77 मिलिट्री हदनि ते हमला कया विया। रूसी फ़ौज इंफ्रास्ट्रक्चर तबाह करण लाइ 18 रॉकेट फायर कया। रूसी यूरोपीय यूनियन जी हिमायत ते जापानी वज़ीर आज़म जी दाख़िला ते पाबंदी लागू करे छॾी। ॿिए तरफ़ यूरोपीय मुल्क हंगरी रूसी तेल घुराइण ते पाबंदी जो हुकुम जो हिसो बणिजण खां ऐलान करे छॾियो। हुकूमत हलाइण लाइ अवामी ताक़त हुजणु ज़रूरी आहे। बिलावल शहीद भुट्टो जहिड़ो लीडर साबित थींदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो पीपी अॻवान मुज़फ़र हुसैन जमाली पारां ॾिनल ईद दावत में अवामी मेड़ाके खे ख़िताब। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान पंहिंजे अफ़ालनि तहत घर भेड़ो थियो। पार्टी कारकुन संदसि कुटुंब आहिनि। शहीद राणी उहा पार्टी अमानत तौरु ॾिनी आहे। वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह पारां पीटीआई अॻवाननि मथां केस दाख़िल थियण जी मसमत। सखर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे संदसि चवणु हो त मस्जिद नबी वाक़ियो सऊदी अरब में थियो त केस हिते दाख़िल न थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी तकामी सियासत ते यकीन नथी रखे। हुननि क़ुर्बानियूं इक़्तिदार न पर जमहूरियत लाइ ॾिनियूं। चौधरी भाइरनि गॾिजी वेही ख़ानदानी इख़्तिलाफ़नि वारी ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। गुजरात में ईद तक़रीब खे ख़िताब कंदे चौधरी शुजात हुसैन चयो त संदनि कुटुंब में ॾफेड़ पैदा करण जी कोशिश कंदड़ नाकाम थींदा। खेनि वर्गलाईंदड़ पाण नुक़सान में वेंदा। चौधरी परवेज़ लाही चयो त जिन उहिदनि ऐं वज़ारतुनि में इज़त न हुजे त उन्हनि जे वेझो ई न वञणु घुरिजे। घरनि में इख़्तिलाफ़ मामूल जो हिसो आहिनि। उहे पहिरियां बि गॾु हुआ ऐं अॼु बि हिकु आहिनि। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ जी ताहयात नाअहली जो मामिलो जल्द हल थी वेंदो। मस्जिद नबी में थियल वाक़िए जो केस पाकिस्तान पारां दाख़िल करण बाबति कानून वारी वज़ारत जाइज़ो वठी रही आहे। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान खे लॉन्ग मार्च खां अॻु पंहिंजी कोताहियुनि ते नज़र विझणु घुरिजे। पीटीआई हुकूमत जा करप्शन स्कैंडल साम्हूं अची रहिया आहिनि। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सूबाई वज़ीरनि सीनियर ऑफिसरनि सिफ़ारतकारनि ऐं पार्टी कारकुननि सां गॾिजाणी। बहरीन तुर्कीअ जे कौंसल जनरल चीफ सेक्रेटरी सिंध IG सिंध पुलिस ऐं ॿियनि जी शिरकत। गॾिजाणी में मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो सदर आरिफ अलवीअ सां फ़ोन ते राबितो। वज़ीर आज़म सदर खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि फ़ोन ते ईद जी मुबारक ॾिनी। शहबाज शरीफ़ JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी। मौलाना वज़ीर आज़म खे सऊदी जे कामयाब दौरे ते वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म जमात इस्लामी सरबराह सिराजुल हक़ अख्तर मेंगल ख़ालिद मक्सी महमूद खान लचकज़ोई ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी समेत इत्तिहादी अॻवाननि सां बि राबितो करे ईद जूं मुबारकबाद ॾिनियूं।